अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक नींद ख़बर जो सिलसिलो जारी है। तव्हां सां मदजी मां ख़बर शेयर कंदा हलूं। मदजी लॻ अमरोट वासी दल बिरादरी जे वारस हाफ़िज़ अमानुल्लाह दल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मिठो मुलानी जुणेजा जो टोलो कहा करे असांजा 2 माण्हू क़तल कया आहिनि। जुणेजा क्रिमिनल माण्हू आहिनि, हाणे बि उहे असांखे धमकी ॾेई रहिया आहिनि। मिठो मुलानी जुणेजो ॻोठ ते राकेल लांच हलाइण जे मनसूबाबंदी करे रहियो आहे। उन वधीक चयो त ॾोहारनि जी MNA खुर्शिद जुणेजो ऐं रिटायर DSP बाक़िर जुणेजो सरियाम ॾोहारनि जी मदद करे रहियो आहे। उन्होंने IG सिंध, DIG लाड़काणो बिलावल भुट्टो, राशिद महमूद सुमरो ऐं मौलाना फज़ल रहमान खे अपील कई त वाक़े जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे ऐं असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।